अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तवंज मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्की सियासी सूरत हाल ऐं हुकूमत साज़ी जेके मरहल आहिनि। इन हवाले सां नेठ सदर पारां पिणु क़ौमी असेंबली जो इजलास तलब कयो वियो। इन खां पहिरीं सदर पारां समरी रिजेक्ट कई वई हुई, पर निगरान वॾे वज़ीर जे ख़त खां पोइ सदर पारां न रुॻो इजलास घुरायो वियो, पर सदर जो इहो बि चवणु हो त निगरान वज़ीर आज़म जंहिं तरह जो लहजो इख़्तियार कयो आहे उन ते तमामु घणा ख़दशा, तहफ़ुज़ात ऐं शिकायतूं आहिनि। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा जेकॾहिं क़ौमी असेंबली जे अॼोके इजलास जी ॻाल्हि कजे त चूंडियल मेंबरनि पारां हलफ़ खयो वियो। असेंबली में असांखे जेको अपोज़िशन जो गोड़ बि तमामु घणो नज़र आयो, पर उन बावजूदि हुकूमत साज़ी जा जेके मरहला आहिनि उहे तेज़ी सां तइ थींदे नज़र अचनि था। फज़लुर रहमान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त फज़लुर रहमान खे राज़ी करण जूं कोशिशूं पिणु थी रहियूं आहिनि। PTI पारां जेको ख़त लिखियो वियो आहे IMF खे, तोड़े जो PTI पारां इन जी वज़ाहत कई पई वञे, पर PTI जे लिखियल इन ख़त खे शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त सैफर खां पोइ इहो ॿियो वॾो क्राइम आहे। MQM जी हुकूमत साज़ी में शमूलियत जे हवाले सां MQM पारां पिणु तहफ़ुज़ात ज़ाहिर कया विया आहिनि। MQM जो चवणु आहे त वंड विरासत पहिरीं थी चुकी आहे, हुकूमत में शामिल नथा थियणु चाहिनि, बल्कि हू जेको आहे सो आइन में तरमीम जो जेको उन्हनि जो मुतालबो आहे उहो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। जॾहिं त इहे पिणु MQM खे तहफ़ुज़ात आहिनि त पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे मिली वञण खां पोइ MQM जो जेको स्पेस आहे नून जी नज़र में उहो के क़दुरु घटिजंदी नज़र अचे थो। समूरी जेका पॉलिटिकल डेवलपमेंट आहे जेका तेज़ी सां थी रही आहे, इन ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनगार रज़ाक खटी जॉइन कयो आहे। भली कार रज़ाक, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। रज़ाक, फाइनली अॼु क़ौमी असेंबली जो इजलास सदर पारां बि घुरायो वियो ऐं इजलास थी गुज़रियो, जंहिंमें 9 जेके चूंडियल मेंबरनि पारां पंहिंजो जेको कसम खयो वियो। छा चवंदो? सदर ते इजलास एक्चुअल छा आहे त क़ौमी असेंबली कल शाम जो ही जेको आहे सो पंहिंजे मेंबरनि खे वाज़े तौर ते इंफॉर्म करे छॾियो हुयो त क़ौमी असेंबली जो इजलास अॼु सुबुह जो 10 बजे थींदो, छाकाणि त जेको मेंबरनि खे मैसेज कयो वियो उनमें क्लियर इहा ॻाल्हि लिखियल हुई क़ौमी असेंबली सेक्रेटरीट पारां त वज़ारत पार्लिमानी उमूर वज़ीर आज़म जी एडवाइस ते जेको मोकिली हुई सदर खे, सदर उहा रद्द करे छॾी हुई समरी, ऐं उन जे करे ई कानूनी माहिरनि सां मशवरे खां पोइ एक ही ॾींहुं पूरा पिया थियनि। हिन करे इजलास अॼु 10 वॻे थींदो। राति तक़रीबन कोई 12:15 12:30 जे विच में ऐवान सदर जारी कई प्रेस रिलीज़, जंहिंमें हुन इजलास तलब कयो, पर उहो इजलास तलब करण जे हवाले सां घणो डिघो बयान हो, जंहिंमें इहा शिकायत हुई त वज़ीर आज़म जो लहजो नाक़ाबिले बर्दाश्त हुयो, पोइ आइन जो ही मामिलो, यानी घणा उज़र हुया। हुजण त ईअं घुरिबो हो त सदर खे जॾहिं समरी वियल आहे त उन जेको आहे सो इजलास तलब करे वठे हा, पर सदर ईअं कयो कोन। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जेका कल सुप्रीम कोर्ट में ईअं खणी चइजे त धमकी ॾिनी हुई त आइन शिकनी जा जेके आहिनि सो 2 केस सदर ते दाख़िल थी सघनि था, ऐं सदर ज़हनी तौर ते हिन वक़्तु लॻे बि ईअं पियो त ऐवान सदर मां हू शायदि अडियाला जेल वञण जे लाइ तयारु आहे। ऐं हुनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त इमरान ख़ान ऐं हिन जे विच में तमामु घणा जेको आहे सो फ़ासिला वधीजा आहिनि ऐं हू इहे फ़ासिला घटाइणु चाहे थो। ज़ाहिर आहे त इमरान ख़ान हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आहे ऐं सदर जेकॾहिं पंहिंजे उहिदे तां सुबकदोश थियण खां पोइ जॾहिं वापसि इमरान ख़ान वटि कोई स्पेस ठाहे सघे थो त पोइ मुमकिन आहे त ही सभिनि खां वधीक बहितर चॉइस हूंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन थियण जे हवाले सां। उनजो सबबु इहो आहे त डॉक्टर आरिफ अलवी हिन वक़्तु जेका मौजूदा रिजीम PTI जे अंदरि मौजूदु आहे, जंहिंखे हींअर पाण सुन्नी इताद काउंसिल जो चई सघूं था जेको प्लेटफॉर्म आहे, उनमें सभिनि खां वधीक न रुगो सीनियर पार्लियामेंटेरियन आहे, पर मुल्क जे सदर जे उहिदे ते बि रहियो आहे ऐं हुनजो पार्टी जे अंदरि वॾो कमु बि कयल आहे। इन करे हुनजी कोशिशि इहा आहे त हुनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी चेयरमैनशिप मिली वञे, जेसि ताईं इमरान ख़ान जूं सज़ाऊं ख़तमु थियनि ऐं हू जेल खां ॿाहिरि अचे, तेसि ताईं हू उन जी बाग़ संभाले। इन जे करे ई हू इहा कोशिशि पियो करे त हुकूमत सां टकराव में अचे ऐं हिन सॼी सूरत हाल में हू पंहिंजे पाण खे तकरारी इन करे ठाहियो आहे त जीअं इमरान ख़ान वटि स्पेस थिए। पर छाकाणि त आइन जे अंदरि वाज़े आहे त इन्हनि अॼु एकूं ॾींहुं हुयो ऐं अॼु हर सूरत में इजलास थियणो हुयो, सदर जे करे राति जो 12:15 वॻे इजलास न बि सॾाया तॾहिं बि थी वञे हा। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त ईंदड़ ॾींहंनि में जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल हिन जे लाइ आइन शिकनी जे हवाले सां के मामला सुप्रीम कोर्ट में वञनि था
त हिन उनखे रोकण जे लाइ इहो सॼो क़दम खयो। अच्छा रज़ाक, अॼु असेंबली जो इजलास थी गुज़रियो, गोड़ गमसान भी तमामु घणो नज़र आयो, केतिरा ई सीनियर जेके पार्टी क़यादत जा अॻवान हुआ उहे पिणु मौजूदु रहिया, नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, हिक ॿिए सां मुलाक़ात बि कई वई। माहौल कीअं नज़र आयो? अपोज़िशन जो जेको गोड़ हुयो उन बाबति स्पीकर चुप कराइण जी कोशिशि कंदो रहियो, पर बहरहाल ओथ खयो वियो मेंबरनि पारां। सभिनी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, अॼु त अञा स्टार्ट आहे सॼी सूरत हाल जो, छाकाणि त हिन में जेके नवां माण्हू आया आहिनि तहरीक इंसाफ़ जा, उहे घणा चार्ज हुया, ठीकु आहे। ऐं हिननि जे पारां ईंदड़ ॾींहनि में जेके हरकतूं थियणियूं आहिनि हिते क़ौमी असेंबली जे ऐवान जे अंदरि, मुंहिंजो ख़्यालु आहे उहे हिकिड़ा नवां मिसाल हूंदा। इन्हनि खे पार्लिमानी क़ाइदनि जी, रवैयनि जी, उनजे तक़दुस जी को एतिरी अहमियत जी उनखे ख़बर बि न आहे, ऐं हू इहो कुझु ख़बर हो जेकॾहिं हूंदी बि सही तॾहिं बि हू ईअं करणु नथा चाहिनि, छाकाणि त हीउ इन वक़्तु जेको जहिड़ो आहे बुनियादी तौर ते हिकिड़े पासे तहरीक इंसाफ़ आहे, उहो रवैयो जेको इमरान ख़ान जो आहे उहो सेम अख़्तियार करणु था चाहिनि, त जी एग्रेसिव रवैयो हूंदो ऐं हू सम्झनि था त शायदि असांखे हिन एग्रेसिव रवैयो अख़्तियार करण जे करे कोई स्पेस मिली वञे। हाणे जीअं तव्हां इंट्रो में ॻाल्हि पे कई MQM जी, रज़ाक एग्रेसिव, माफ़ कजो तव्हांखे इंटरप्ट कयां, एग्रेसिव रवैयो त छा जेका गुज़रियल असांखे जेका सूरत हाल नज़र आई असेंबली में, जेके हाणे PTI जे प्लेटफॉर्म या सुन्नी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म ते जेके चूंडिजी आया आहिनि उन्हनि जो रवैयो अॻे खां वधीक एग्रेसिव हूंदो? असेंबली में वरी उहे असांखे बदमज़गी ऐं गैर पार्लियामानी ॿोली ऐं गैर पार्लियामानी रवैया ॾिसणा पइजंदा? मूंखे ईअं लॻे थो सभिनी त शायदि अञा मामिलो उनखां अॻिते वञे, इन करे त जिन ॾींहंनि में गुज़िरियल जेका असेंबली हुई उन में जॾहिं PDM जी हुकूमत ठही, नो कॉन्फिडेंस मूव कामयाब थी, त हे सभु रिज़ाइन करे विया हलिया हुया, ठीकु आहे। ऐं उनखां अॻु में जेके अपोज़िशन वारा हिननि जे विच में जहिड़ा थींदा हुया, ज़ाहिर आहे अपोज़िशन त कमज़ोर हूंदी आहे, जॾहिं हुकूमत में ॿी तुर हूंदी आहे उहा वधीक ताक़तवर हूंदी आहे, पर हुकूमत में वेही बि हिननि जेको रोल प्ले कयो तहरीक इंसाफ़, उनखां वधीक ख़तरनाक हाणे ही अपोज़िशन में रही कंदा। इन करे त अॻे त हिननि किताब उछलिया, गारियूं ॾिनियूं, हिक ॿिए खे लतूं मुकूं हयूं, पर हींअर मूंखे लॻे शायदि ईअं थो त शायदि ही मुख़्तलिफ़ जेके सियासी क़यादतूं आहिनि हुकूमत में उनजा जेको आहे सो गला जलींदा। इन करे त ही जेका सूरत हाल नज़र अचे थी उहो मूंखे कोई ॾींहुं पॉज़िटिव नज़र नथी अचे। हिननि जा जेके रवैया नज़र अचनि था ऐं ही चाहिनि इहो था त जेकॾहिं हिननि खे फ़र्ज़ु कयो जेके मख़सूस सीटूं मिली थियूं वञनि त उनजे बावजूदि हिननि जी स्ट्रेंथ त वधी वेंदी, पर ज़ाहिर आहे उहो अपोज़िशन अञा वधीक ताक़तवर थींदी। पर हिकिड़ी अपोज़िशन उहा हूंदी आहे जेका पार्लिमानी क़ाइदनि रूल्स तहत पंहिंजी ॻाल्हि रखंदी आहे, पर हे छाकाणि चाहींदा त असां हर वक़्तु स्क्रीन ते रहूं, ख़बरुनि में रहूं, उनजे नतीजे उनजो तरीक़ेकार हूंदो ई इहो आहे त तव्हां ॾचो कयो ऐं तव्हां फॾो कयो त उनजे नतीजे में ई तव्हां रही सघो था। हिननि जे रवैये में हुकूमत में ई जेको रवैयो हुयो उन में ई असांखे नज़र ते आयो त जेके कुझु हिननि जा सीनियर पार्लियामेंटेरियन हुया उहे संजीदा हूंदा हुया, बाक़ी घणी अक्सरियत जेका हुई उहो अक्सरियत ते हावी हूंदी हुई ऐं उहे सभु डाई हार्ड क़िस्म जा माण्हू हुया ऐं उन्हनि खे इमरान ख़ान घणो लाइक बि कंदो हुयो। ऐं हिन दफ़े जेकॾहिं ही अञा वधीक एग्रेसिव थियनि था, फ़र्ज़ु करियो जीअं अॼु नवाज़ शरीफ़ ते मास्क उन्हनि उछलियो, शहबाज शरीफ़ ते, ईंदड़ ॾींहंनि में हू के ॿियूं शयूं उछले सघनि था, गलो पकड़े सघनि था। सो इन क़िस्म जी कंहिं बि जेको आहे सो हैपनिंग खे पाण ॾिसंदासीं त इहे रुकजणु ॾाढो ॾुखियो मूंखे लॻे थो। अच्छा रज़ाक, MQM पाकिस्तान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, ज़ाहिर आहे सिंध में उन्हनि खे पंहिंजो स्पेस नथो नज़र अचे। मुराद अली शाह जंहिं तरह जो स्पीच कई, मुराद अली शाह जो चवणु हो त MQM अगरि साॻी रूट ते उन ते हलंदी रूटीन ते त उन्हनि खे बर्दाश्त करणु मुश्किल हूंदो। मफ़ाहिम जी सियासत हाणे नथी MQM पाकिस्तान सां वधीक करे सघिजे, त MQM पाकिस्तान वफ़ाक़ी काबीना जो हिसो थियणु चाहियो, पर पीपल्स पार्टी नून लीग जे इत्तेहाद खां पोइ ऐं जेके ऑडियो लीक्स वारा मामला आहिनि जिन जो ख़ुदि MQM पाकिस्तान जे अॻुवाणनि पारां इतराफ़ कयो वियो आहे, ऐं इहे समूरियूं शयूं जाली मैंडेट जे हवाले सां MQM हाणे किथे थी पाण खे ॾिसे? मुंहिंजो ख़्यालु आहे त MQM जी जेका बोतल हुई उनमें
जिन पाणी विधो पियो उहो उन्हनि घणो विझी छॾियो हुयो। ॾिसो न, ऐं तव्हां कराची में वेठा आहियो, हिते इस्लामाबाद में असां जेका असेसमेंट कई पे या ख़बरूं मिलियूं पे, हिननि जूं 5-6 खां मथे सीटूं हुयूं ई कोन्हे, 17 सीटूं मिली वयूं, सभई हैरान आहिनि। ऐं जेका लीड आहे उहो बि ज़ाहिर आहे सम्झ में अचे थी। त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा रोइनि पिया त असांखे जेको आहे सो जेको असांजो हक़ हुयो उहो कोन मिलियो, ऐं MQM परेशान आहे त हुनखे एतिरियूं सीटूं कीअं मिली हुयूं। ऐं ॿियो हिन में जेका तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हेॾी सॼी जेका MQM खे ते नवाज़िश थी आहे, उनजे बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते रेजिस्ट कोन कयो आहे। इलेक्शन वारे ॾींहुं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन रिगिंग जे ख़िलाफ़ जेको आहे सो को एहतजाज मौसर एहतजाज न करे सघी। हाणे MQM खे सीटूं त वधीक मिली वयूं आहिनि, पर MQM असल में ब्लैकमेलिंग जी पोज़ीशन में न आहे। इन करे त बुनियादी तौर ते हिन जा जेके सियासी रवैया आहिनि उहे न MQM खे न पाकिस्तान पीपल्स पार्टी खे क़ाबिल क़बूल आहिनि, पर पाकिस्तान मुस्लिम लीग जे लाइ मसइलो आहे। हाणे जेकॾहिं हीउ फ़र्ज़ु करियो आइन में तरमीम जी ॻाल्हि था कनि त उनमें हिननि जी नियत को लोकल बॉडी सिस्टम खे स्ट्रेंथन करणु, मुस्तहकम करण जी घटि, पर हिननि जो जेको पंहिंजो जेको पुराणो हिकिड़ो गठल पिठल एजेंडा आहे उनखे ॼाणण जी वधीक हिननि जी नियत आहे। सो ज़ाहिर आहे असां चऊं था त सभिनि जी इहा ख़्वाहिश आहे जमहूरियत पसंदनि जी, जेसिताईं लोकल बॉडी सिस्टम मुस्तहकम न थींदो तेसिताईं आम माण्हू खे कॾहिं बि रिलीफ नथो मिली सघे। पर बदकिस्मती इहा त असांजूं जेके वॾियूं सियासी पार्टियूं आहिनि उहो इहो पावर आहे उहो हेठि सतह ताईं पंहिंजे वर्कर ताईं शिफ्ट नथियूं करणु चाहिनि। MQM जो छाकाणि त जियापो इन में आहे, तंहिंजे करे हू चाहे थी त इन क़िस्म जी सूरताल पैदा थिए। सो MQM घणियूं सीटूं हुजण जे बावजूदि उनखे 2-4 वज़ारतूं मिली वेंदियूं ऐं हू उनखे इंजॉय उनखे करिणो पवंदो। बाक़ी मुंहिंजो न आहे ख़्यालु त को इन हद ताईं वञनि जो हुकूमत खे छॾीनि, छाकाणि त 228 वोट घुर्बल हूंदा आहिनि, तक़रीबन 27-28 आइनी तरमीम जे हवाले सां, यानी 2/3 मेजॉरिटी हुजणु घुर्जे ॿिन्ही ऐवाननि जे अंदरि। तो इहो टेक्निकल मामिलो आहे ऐं इहो जॾहिं सेनेट इलेक्शन थी वेंदा ऐं हीउ मख़सूस सीटनि वारो मामिलो हिकिड़े पासे थींदो, उनखां पोइ सूरताल क्लियर थींदी त 2/3 मेजॉरिटी जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान मुस्लिम लीग नून अची थी वञे त पोइ शायदि मुमकिन आहे त पाकिस्तान MQM जी शायदि एतिरी बि ज़रूरत न पवे आइनी तरमीमनि जे हवाले सां। अच्छा रज़ाक, वज़ीर आज़म जे लाइ 169 वोटनि जी ज़रूरत पवंदी आहे या उनखां वधीक? न, हाणे जेको आहे सो जॾहिं 4 सीटूं घटि थियूं न, हाणे 169 खपंदा, 170 वोट। हा, उहो प्राइम मिनिस्टर त डेफिनेटली जेको आहे सो शहबाज शरीफ थी वेंदो, उनमें त को इशू कोन्हे। हिन वक़्तु हिननि वटि जेको आहे सो राउंड अबाउट 200 जे खां मथे सीटूं आहिनि जेको हुकूमती इताद आहे हिननि वटि। तो MQM ऑलरेडी चई चुकी आहे, छाकाणि त MQM जेकॾहिं शहबाज शरीफ खे वोट न कंदी त पोइ हुनखे वज़ारतूं केरु ॾींदो। सो उहो MQM जी मजबूरी आहे हुनखे ॾियणो। अच्छा रज़ाक, आख़िरी सवाल, मौलाना साहब अपोज़िशन जी बेंचनि ते वेठो? मौलाना साहब खे वेहणु घुरिजे अपोज़िशन बेंचनि ते। हाणे राति मुंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमती इताद जेको हाणे हुकूमत ठहे पई उनजा सेकेंड टीयर क़यादत जेका आहे उहा वई आहे मौलाना वटि, पर मौलाना ज़ाहिर आहे त मौलाना घणो काविड़ियल आहे। मौलाना चाहे थो त 4 मेंबर आहिनि त इन खे ई वज़ारतूं मिलनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं ईअं कंदा त पोइ मुस्लिम लीग नून पाण वटि छा रखंदी, ऐं बजट खां पोइ जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना जो हिसो थिए थी ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे हुनखे थियणो पवंदो त पोइ हे कंहिंखे वज़ारतूं ॾींदा। ऐं हिन जेको हाणे जेका सूरत हाल ठहे पई, ख़ुशूसन वज़ीर आज़म जॾहिं थींदो शहबाज शरीफ, त हुनजे लाइ तमामु घणा नवां ऐं सख़्तु चैलेंजिस हूंदा ऐं उनमें हू काबीना जो साइज़ जेतिरो वधाईंदो ओतिरो ख़र्चु वधंदो। सो IMF जो बि घणो ज़ोर आहे ऐं हाणे पाकिस्तान अंदरि सिविल सोसाइटी ॿियूं सियासी कुवतूं आहिनि, उन्हनि जो बि ज़ोर आहे त जेसिताईं अवां ख़र्चु न घटाईंदो तेसिताईं निज़ाम खे हलाइणु ॾाढो मुश्किल तरीन कमु आहे। सो ही सूमर खां पोइ सूरत हाल घणी क्लियर थी वेंदी। वॾी महिरबानी रज़ाक खटी, सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार।
पंहिंजो मौक़िफ़ ॾेई रहियो असांखे प्रोग्राम में। रज़ा खटी जो चवणु हो त सूमर खां पोइ सूरत हाल अञा वाज़े थी वेंदी, पर अॼु जेको असेंबली में असांखे गोड़ गमसान ऐं जंहिं तरह जो माहौल नज़र आयो, रज़ाक जो चवणु आहे त इन जो जेको सिलसिलो आहे ईंदड़ ॾींहंनि में असांखे वधीक तेज़ थींदे नज़र ईंदो ऐं इहो थी सघे थो त सुभाणे हिक ॿिए जे जेको आहे सो गिरेबाननि में इन्हनि जा हथ हुजनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में पिणु ॻाल्हि कंदासीं सियासी सूरत हाल ऐं क़ौमी असेंबली जे थींदड़ अॼोके इजलास जे हवाले सां। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार शाहीन कुरैशी साहब ज्वाइन किया है। शाहीन साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शाहीन साहब फरमाइएगा कि बिला आखिर आज कौमी असेंबली का इजलास हुआ और जो नए मुंतखब अरकान थे उन्होंने अपने जो है वो ओथ भी लिया, क्या कहिएगा आज जो माहौल हमें नजर आया? जी, माहौल तो जो है वो आज पता चल गया है कि ये असेंबली जो है वो क्या है, सुन्नी SIC क्या है, इत्तेहाद कौंसिल जी, ये या PTI के रंग में सुन्नी इत्तेहाद कौंसिल चलने नहीं देगी, क्योंकि वो सीधा सीधा कह चुके हैं कि उनका एजेंडा ही जो है इमरान खान की रिहाई का है। तो पाकिस्तान की पार्लियामेंट और चैलेंजेस, इक्तसादी मसला, IMF, खत लिखना, ये तमाम मामलात रेलिवेंट हैं, चूँकि उनका तो टोटल जो है फोकस जो है इस चीज़ पे है। वरना जाहिर है आप कोर्ट जाएं, अपील करें, बेल लें, सारा कुछ करें। बहुत सारे दुनिया भर में बड़े सारे मुमालिक में सियासी क़यादतें बड़े बड़े जो है केसेस में गई हैं, विक्टिमाइज भी हुए हैं, जराइम भी हुए हैं और टारगेट भी किए गए हैं, लेकिन एक सिस्टम जो है जिस तरह चलता है उसके मुताबिक चलना पड़ता है, जो कौमी सतह की क़यादत होती है। लेकिन यहाँ तो मंजर कुछ और तरह नजर आ रहा है और इसकी जिम्मेदारी यक्का तनहा PTI पे भी नहीं डालेंगे। PTI को बनाने और PTI को चलाने वालों पे भी आती है कि पहले जो कुछ उन्होंने बनाया वो मॉन्स्टर बन गया, मॉन्स्टर उनके काबू में नहीं आ रहा, प्रोजेक्ट उनसे बंद नहीं हो रहा, बंद करना उनके लिए दुश्वारी हुई भी है और उसकी वजह से पूरा माशरा जो है होस्टेज है। ये गमाल की कैफियत है कि गरीब आदमी जो बिल नहीं दे सकता, जो आज भी 4 रुपए शायद पेट्रोल के बढ़ जाएं रात को, और वो उसका खाना पीना और उसकी जिंदगी की तलखियां जिस तरह बढ़ रही हैं, क्या उनका मुदावा, वो वोट तो बेचारे देते हैं लेकिन उनका मुदावा करने के लिए क्या मुंतखब अरकान, पार्लियामेंट या हुकूमतें कुछ कर पाएंगी जब इस तरह का कल्चर और इस तरह के जमीनी हकायक रहें कि कोई भी चीज उसूल के तहत चल नहीं रही कि पार्लियामेंट अगर सुप्रीम है तो वो सुप्रीमेसी जो है पार्लियामेंट के पास होनी चाहिए। इक़्तिदार अगर अवाम के हाथ में है और ताकत का सरचश्मा अवाम है तो उनके वोट को एहतराम होना चाहिए। तमाम ये वफाकी पार्लिमानी निज़ाम अगर एक आइन के तहत चल रहा है तो फिर वो आइन के ताबे ही सारा कुछ चलना चाहिए और वो पार्लियामेंट की सुपरमेसी होनी चाहिए। लेकिन जहां पर कभी मार्शल लॉ रहे हैं और कभी हाइब्रिड सिस्टम रहे हैं, उनके नतीजे में कभी कोई IGI की कॉन्टिन्यूटी के जो हैं डेमोक्रेट्स हैं, कौमास में कह रहा हूं मैं, तंजिया कह रहा हूं ऑनेस्टली, और जो उसके बाद वाले जो हैं, जो 2018 में जिस तरह उन्हें लाया गया था, लेकिन आज वो जमहूरी तरीके से कहते हैं कि उनका मैंडेट चोरी हो गया है। तो कभी चोरी में हिस्सा होता है, कभी चोर होने में हिस्सा होता है। तो इस सामान के कॉन्सिक्वेंसेस जो हैं वो मजलूम 25 करोड़ अवाम पे बिलअमूम जा रहे हैं। और शाहीन साहब ये जो कॉन्सिक्वेंसेस की बात आपने की, आपको क्या लगता है ये जो यू आर वेरी रिस्पेक्टेड फॉर मी, मैं मालूम चाहता हूँ कि आप ये देखिए ना कि दो चीजें हो रही हैं। इस वक्त गवादर डूबा पड़ा है, हमारे ही जो है बहन भाई बच्चे वो पानी में डूबे हुए हैं, उनके पास खुराक नहीं है, पीने का पानी नहीं है, और वो रात को जाग के जो है इधर उधर कहीं भाग रहे हैं, कुछ कर रहे हैं। लेकिन हमारी पार्लियामेंट क्या कर रही है?
حالانکہ میں ڈیموکریسی کو کبھی کرٹیسائز نہیں کرتا. اس کا مطلب یہ نہیں ہے کہ ڈیموکریسی میں کیڑے نکالوں گا. اگر ہمارا طرز عمل جو ہے منافقانہ ہے تو خدا نخواستہ کوئی میں اسلام میں تو نہیں برائی نکالوں گا نا, اپنے طرز عمل کو دیکھیں گے. تو لیکن آپ یہ دیکھیے کہ وہ ووٹ دینے والے جو ہیں وہ پانی میں ڈوبے رہے ہیں, چاہے وہ سندھ میں ہو, چاہے وہ بلوچستان میں ہو, چاہے وہ جنوبی پنجاب میں ہو. ایک طرف وہ زمینی حقائق ہیں, دوسری طرف جو ہے کوئی گھڑیاں لہرا رہا ہے اور کوئی جو ہے فلیکسیں لہرا رہا ہے. تو یہ ایک تضاد کی میں بات کر رہا تھا. سوال فرمائیے آپ. ٹھیک جی شاہین صاحب, میرا سوال آپ سے یہی تھا. بالکل آپ نے درست فرمایا کہ جنہوں نے ووٹ دیا عوام آج وہ بے یار و مددگار ہے, اس کی طرف بھی جو ہے وہ حکومت وقت کو دیکھنا چاہیے. یہ فرمائیے گا کہ جس طرح شہباز شریف نے بات کی کہ جو خط لکھا گیا ہے پی ٹی آئی کی جانب سے آئی ایم ایف کو, ظاہر پاکستان کی معاشی جو صورتحال ہے وہ بڑی نازک موڑ پہ کھڑا ہوا ہے ہمارا ملک کے حوالے سے, تو یہ سائفر کی طرح ہی ایک کرائم ہے. تو کیا پی ٹی آئی کو اس طرح کا خط ان حالات میں لکھنا چاہیے تھا؟ اس کے کیا اثرات ہو سکتے ہیں؟ کیا آئی ایم ایف یا پاکستان کی ڈیل پہ اس سے کوئی اثرات مرتب ہو سکتے ہیں؟ میں آنیسٹ بات کروں, کیونکہ دیکھیے جو آدھا سچ ہے نا وہ نہیں بولنا چاہیے, اس لیے کہ اس سے اچھا پورا جھوٹ بول لیا جائے تو وہ بہتر ہے کہ لوگوں کو پتہ پکڑا تو جائے گا نا جھوٹ. لیکن جو آدھا سچ بولا جاتا ہے اس میں دھوکہ دیتے ہیں ہم اپنے ریڈر کو, اپنے لوگوں کو جو صحافت میں وابستہ لوگ ہیں. تو اصل سچ تو یہ ہے کہ یہ سائفر کیوں لکھے جا رہے ہیں. یہ جو ہیں پہلے جو ہے شوکت ترین کے اور جو ہیں صوبائی دو وزرائے خزانہ کو ٹیلی فون کی جو آڈیو لیکس ہوئی تھی کہ آئی ایم ایف کو جو ہے نا یہ سرٹیفکیٹ نہ دیجیے گا, تو کہنے کا مقصد یہ ہے, وہ تیمور جھگڑا والا اور محسن لغاری والا میں بات کر رہا ہوں, ٹھیک ہے نا. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ جب آپ یہ اپنے ہی ہاتھ میں لیا ہوا ہے کہ کوئی آدمی جو ہے ملک کو مفاد کے خلاف کام کرے اور اس کے خلاف کوئی ایکشن نہ ہو, کیا پارلیمنٹ کو توڑنے کا جو اقدام خلاف آئین کہا گیا تو 16 ماہ کی حکومت جو شہباز شریف کی تھی جس میں پیپلز پارٹی بھی شامل تھی, انہیں آئینی طور پر انہیں ڈیل نہیں کرنا چاہیے تھا, آئینی طور پہ ہی ہونا چاہیے تھا, ان پہ کیس ہونے چاہیے تھے کہ آپ نے, اگر ہم آئین کی تکریم کرتے ہیں اور معاملات کو راہ راست پہ لانا چاہتے ہیں, تو اور اگر ہم جو ہے وہ اسمبلی توڑنے کا نوٹیفیکیشن کر دیں, ہم وہاں پہ ڈھیل دیں, اس سے پہلے ٹارگٹ کیا جائے, قاضی فائز عیسیٰ کا ریفرنس بھیج دیں, چلیں جی برابر ہو گیا, واپس ہو گیا, مٹی پاؤ ڈسٹنگ کر کے چھوڑ دیتے ہیں. سائفر آیا, اچھا 9 مئی ہوا, اگلا 9 مئی آنے والا ہے. آپ دیکھیں نا مارچ تو آ گیا, اپریل ہی رہ گیا نا بیچ میں, تو کہیں 2 مہینے رہ گئے, 10 مہینے ہو چکے ہیں. کہاں ہے وہ 9 مئی؟ اگر کوئی چیز اس ملک کے اندر جو قوم کو دکھائی, آپ نے بتائی, اندھی قوم تو نہیں ہے نا کہ جی ایچ کیو پہ بھی حملے ہو رہے ہیں اور کور کمانڈر ہاؤس پہ بھی حملے ہو رہے ہیں, شودا کی ان کو بھی اکھاڑا جا رہا ہے قبروں کو. تو کہنے کا مقصد ہے کہ جب ادھوری چیزیں کی جائیں گی, اور اسی طرح جو بانی پی ٹی آئی ہیں وہ سیاسی طور پہ مسائل کا حل نہیں چاہتے, وہ کہتے ہیں میں ان سے بات کروں گا, یعنی اسٹیبلشمنٹ سے, یعنی فوج سے ان سے بات کروں گا, تاکہ وہ ڈیلنگ کے چکر میں ہیں. اور دوسرے لوگ جو ہیں جو اگر یہ کہتے ہیں کہ ہمارے 9 مئی کے اندر ہمارے جو ہے سیکیورٹی کے اداروں پر حملہ کیا گیا, جب وزیر اعظم شہباز شریف جو پہلے تھے 16 مہینے والے, انہوں نے کہا کہ ہماری فوج میں بغاوت کی گئی, تو پھر اقدامات کیوں نہیں کیے گئے؟ تو اتنی بڑی باتوں کو جب آپ مذاق بنا دیتے ہیں, آپ کہتے ہیں, اور ہمارے علم میں جو ہے ISPR بھی لاتی ہے کہ میجر جنرل اور لیفٹیننٹ جنرلز کے خلاف بھی جو ہیں اقدامات ہوئے ہیں, برطرفیاں ہوئی ہیں, کور کمانڈر ہٹا دیے گئے ہیں. تو اس کا مطلب ہے کہ وہ کون سے عوامل ہیں کہ جنہوں نے یہ مل جل کر کیا تھا اور ایک حصے کے بارے میں ایکشن نہیں ہو رہا, یہ ادھورے اقدام ہو رہے ہیں. قوم کو کیا کہنا چاہتے ہیں, قوم کو کس طرح کی کیفیت میں رکھنا چاہتے ہیں, اور کس طرح انڈیفینیٹ غیر معینہ مدت تک اس غیر یقینی کی صورتحال میں کس طرح لوگ رہ سکتے ہیں جن کی زندگی میں دکھ ہی دکھ ہیں. اب آپ مجھے بتائیے کہ ان کا سوچیں کہ جو پہلے ڈوبے رہے ہیں اور ہمارے الیکشن کمیشن نے سندھ میں ان کے کام رکوا دیے تھے, اور باقی جو ہے ترقیاتی کام ہوتے رہے جہاں پہ بھی ہوتے رہے. آج جو ہمارے بہن بھائی بچے ڈوبے پڑے میں ہیں, ان کے لیے کون سی کوئی ایکسٹرا وہاں خوراک کا انتظام ہو رہا ہے, وہاں پہ کون سے ایکسٹرا اقدامات کر دیے گئے ہیں کہ جس کے اندر ہم یہ دیکھیں کہ کوئی
جو ہے جو لوگوں کا جو اعتماد اٹھتا جا رہا ہے، لوگوں کا جو کانفیڈنس ختم ہوتا جا رہا ہے، اس میں ہم انہیں کوئی اعتماد کیسے دلوائیں؟ سیاسی نظام سے لوگ بددل کیے جا رہے ہیں، جان بوجھ کے کیے جا رہے ہیں، ورنہ اس ملک کے اندر تمام صلاحیت ہے، وہاں کے منتخب لوگ ہیں، فنڈز ہوں، وہ امداد کے لیے آرڈر دیں اور وہاں پر لوگوں کو بچایا جائے، وہاں پہ محفوظ جگہوں پہ لے کے جائیں. اور یہ قوموں کا کام یہی ہوتا ہے کہ جب کسی دائیں ہاتھ کو تکلیف ہوتی ہے تو بائیں ہاتھ آگے بڑھتا ہے، بائیں ہاتھ کو تکلیف ہوتی ہے تو دائیں ہاتھ سے آپ اس کو دباتے ہیں. تو یہ جو چیزیں ہیں، یہ تضادات ہمارے بڑھتے جا رہے ہیں. اور کوئی گھڑی لٹکا لے گا، کوئی بجٹ نہیں ہونے دے گا، کوئی آدمی کسی کی رہائی کے پیچھے پڑا ہوا ہے. بھائی اگر آپ کہتے ہیں دھاندلی ہوئی ہے تو آپ اس کے لیے لیگل جو ہے ریکورس کیجئے. آپ کا ضدی رویہ جو ہے کہ جی آپ کس بنیاد پہ کہہ رہے ہیں ہمارے 187 ممبر ہیں، تو ان کی بھی عادت یہ ہو چکی ہے کہ جو ایک دفعہ وہ اعلان کر دے اس کے اوپر وہ تکرار اور اصرار کرتے رہتے ہیں، اور وہی ایک طریقہ چل رہا ہے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ ہمارے وہ جو لوگ جو میٹر کرتے ہیں، وہ ادارے جو میٹر کرتے ہیں، وہ اپنی ذمہ داری مناسب طریقے سے نہیں ادا کر پا رہے ہیں. اور اس طرح یا تو ایک ہفتے میں یا 3 دن میں 3 سزائیں دے کے انہیں گلوریفیکیشن اور مظلومیت کا لبادہ دے دیا جاتا ہے، یا یہ وہی باتیں ہو رہی ہیں جو اس سے پہلے ہوتی رہی ہیں، آپ کے علم میں ہے. ہیلو، جی آواز آ رہی، جی کنٹینیو کیجیے گا. یہی ہوا ہے کہ اگر آپ کہتے ہیں کہ جی پاناما ہے تو آپ پاناما میں یا کلیئر کریں یا سزا دیں. آپ جو ہے اقامے پہ کر دیتے ہیں، پھر اقامہ بر وقت جب چاہیں آپ واپس لے لیتے ہیں، وہ سب مٹی پاؤ ہو جاتا ہے. ورنہ دیکھیے، جب آپ نے اگر کہا کہ ہم نے وسائل پوچھے تھے اور ضرورت سے زیادہ جو ہیں انہوں نے وہ لیے ہیں اور جی اپارٹمنٹ لے لیے گئے، تو پھر آپ یہ کیجئے کہ اس چیزوں کو لاجیکل اینڈ پر لے کر جائیں. سپریم کورٹ آ گئی تھی، تو جس ملک کی سپریم کورٹ کا حال یہ ہو جائے کہ وہ بعد میں آل آف اے سڈن اقامے پہ نکال لیں گے، تو میرے جیسے آدمی کو جو سیاست پاکستان کی دیکھتا ہوا آ رہا ہے، اسے پتا ہے کہ یہ اقامے غلط بنیاد پہ سزا دیں گے، جب مرضی وہ سزا جو ہے وڈرا ہو جائے گی. شاہین صاحب، آپ کہنا یہ چاہ رہے ہیں کہ اس وقت جو صورتحال ہے، تمام تر پارٹیاں دعویٰ تو کرتی ہیں کہ ہمیں مل کر ملک کی ترقی کے لیے کام کرنا چاہیے، پارلیمنٹ کو چلنے دیا جانا چاہیے، لیکن اس پہ عمل ہوتا ہوا ہمیں نہیں نظر آ رہا. بالکل ایسے ہی کہہ رہی ہیں، صحیح کہہ رہی ہیں آپ، بالکل ایسے ہی ہے. اور ہمیں امید بھی کوئی نہیں نظر آ رہی، ہمیں کوئی امید نہیں نظر آ رہی کہ یہ سسٹم کیسے چلے گا، کب تک سسٹینیبل ہوگا، کب جا کر جو ہے اس میں ہمیں نہیں پتا کہ ہمارے ساتھ IMF کیا سلوک کرے گا، ہمیں نہیں پتا کہ اس کی کنڈیشنلٹی کیسے طے کی جائیں گی، ہمیں نہیں پتا کہ اس کے اثرات ہمارے پہ انڈائریکٹ ٹیکسز کی مد میں کتنی زیادہ عرصہ اور چلیں گے. ہمیں تو پتہ چلتا ہے کہ 7 روپے اور یونٹ بڑھ گیا، ہمیں آج رات پتہ چلے گا جب پیٹرول بڑھے گا، بڑھ جائیں گی، اور ہم دیکھتے رہ جائیں گے. تو کہنے کا مقصد ہے کہ اس طرح کی سچویشن چل رہی ہیں، ہم کیا کہہ سکتے ہیں. بہت شکریہ شاہین قریشی صاحب، آپ نے اپنا موقف دینے کے لیے پروگرام میں جوائن کیا. ناظرین، سینئر صحافی طرز نگار شاہین قریشی سے گڈ ہو. یقیناً ملک میں वधंदड़ महांगाई عوام जे मथां वधीक बोझ विझण वारी ॻाल्हि आहे, पर उन बावजूदि हिकिड़ो जेको जमहूरी सिस्टम आहे, पार्लियामेंटी सिस्टम आहे, जेके पार्टियूं असेंबली ताईं ऐवाननि ताईं पहुचनि थियूं, उन्हनि खे मुल्क जे लाइ अवाम जे लाइ सोचण जी ज़रूरत आहे. न कि असांखे साॻियो ई माहौल असेंबलियुनि में नज़र अचे जंहिंमें अवाम जे लाइ वधीक मोंझारा पैदा थियनि ऐं मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे, जेका अॻई वेंटिलेटर ते आहे, उहा वधीक ख़तरे में पइजी वञे. अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो. ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त. अल्लाह वाहे.